विनायको सुन भूपाल भरत व्यवहार सोन सुगंध सुधा शशि सार सोन सुगंध सुधा शशि सुजस सराहन लगे मुदित मन सुजस सराहन लगे मुदित मन सुन भरत व्यवहार सुधा शशि सार सुन भूपाल भरत बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तहां सभिन जो स्वागत है श्री गंगा धाम उदासीन दरबार में हिन श्री राम कथा में असां सब गॾु थिया आहियूं। भारत जो व्यवहार जो प्रसंग हली रहियो आहे सुन भूपाल भारत व्यवहार सुनैना ऐं राजा जनक जो संवाद रात्रिय में रात जो समय आहे चित्रकूट में
सीता जा माता ऐं पिता पाण में ॻाल्हाइनि पिया था भरत जे बारे में। रात्रिअ जे वक़्तु भरत रूपी भगत, भरत जहिड़े साधुअ जो वर्णन, प्रेम जो वर्णन राति में ई थींदो आहे। चंद्रमा प्रेम जो प्रतीक आहे, उहो राति में उदित थींदो आहे। सूर्य ॾींहं जो, सत्य जो वर्णन ॾींहं जो थींदो आहे, प्रेम जो ज़िक्र राति जो। ऐं उनजो ज़िक्र छा थींदो जेको व्यक्ति न व्यक्तित्व थी चुको हुजे। कुझु माण्हू अहिड़ा महान हूंदा आहिनि पंहिंजे सद्गुणनि जे करे, जो उहे व्यक्ति न हाणे व्यक्तित्व थी वेंदा आहिनि। भरत व्यक्ति कान्हे, व्यक्तित्व आहे, हिकु वीचार आहे। इन करे वीचार जी कॾहिं मूर्ति कोन हूंदी आहे, वीचार जो को मंदरु कोन हूंदो आहे। त भरत जो बि कोई मंदरु कान्हे, उनजी का मूर्ति कान्हे मंदरनि में। तो अकथनीय उनजो व्यवहार आहे, वर्णन करण में कोई न करे सघे अहिड़ो भरत जो आचरण आहे। इहो असां ॿुधी चुका आहियूं। भरत चरित कीरति करतूती, धर्मशील गुण बिमल विभूति, समझत सुनत सुखद सब काऊ, विधि गणपति अहिपति शिव सारद, कवि कोविद बुद्ध बुद्धि विशारद। कोई भी भरत जो व्यवहार, भरत जो आचरण पूरी तरह वर्णन नथो करे सघे। अहिड़े भरत जी कथा असां ॿुधी रहिया आहियूं। राजा जनक जहिड़ो ब्रह्म ज्ञानी, उहो बि पुलकित थी वियो। भरत जी कथा ॿुधाइण खां पहिरीं, भरत जो वर्णन करण खां पहिरीं पंहिंजूं अखियूं बंदि कयईं, जल अखियुनि में जल भरिजी आयो ऐं शरीर पुलकित थी वियो। मूदे सजल नयन पुलके तन, वक्ता खे ईअं हुजणु खपे। ख़ासि कर तॾहिं जॾहिं उहो प्रेम जो वर्णन करे त हृदय सां करे, केवल मथां मथां न। अॻिते अचे थो, अगम सभई बरनत बर बरनी। राजा जनक पंहिंजी पत्नी सुलोचना खे चएसि थो बर बरनी। इहो हिकु अखरु आयो आहे बर बरनी, मतिलबु श्रेष्ठ वर्ण वारी। बर माना श्रेष्ठ। ॿ टे अर्थ कया आहिनि संतनि महात्माउनि। श्रेष्ठ वर्ण वारी, बरनीअ जो ॿियो अर्थ चई सघूं था वर्णन करण वारी, ॿियो अर्थ करे सघूं था वर्ण करण वारी। जंहिं सुठो पति वर्ण कयो हुजे, या इहो अर्थ करे सघूं था कि जेका पाण सुठी हुजे, वर्णनीय हुजे, वर्ण करण योग्य स्त्री हुजे, उन जो ज़िक्र आहे हिते। बरनत बरनी, अगम सभई बरनत बरनी। हे बर बरनी, हे श्रेष्ठ वर्ण वारी, सुंदर चई सघूं था। भरत जी महिमा वर्णन करण ॾाढो ॾुखियो आहे। अगम सभई बरनत बर बरनी, जहिड़ी तरह जिम जलहीन मीन गम धरनी। मीन मछली पाणीअ जे बिना धरतीअ ते कोन हली सघंदी, ॾुखियो आहे उन जे लाइ हलणु। उहो पाणीअ में जंहिं स्पीड सां हली सघंदी, धरतीअ ते कोन हली सघंदी। हर कंहिंजो अलॻि अलॻि गुण थींदो आहे। हाथी वरी पाणीअ में कोन हली सघंदो। अगरि वहाव हुजे नदीअ जो तेज, त हाथी बि वहंदो वेंदो, पर मछली पाणी जो उल्टी दिशा में हली वेंदी।
वो उतां जी हुआ है, मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, वो उतां जी राणी आहे। पर ज़मीन ते उनखे चयो वञे या वण ते चढ़ण लाइ चयो वञे त कोन चढ़ी सघंदी। सभिनि खे हिक ई तराजूअ में न तोरबो आहे, हर कंहिंजो गुण ऐं कमु अलॻि अलॻि आहे। मछलीअ खे ज़मीन ते रखियो वञे त थोरो वधि में वधि उछकी करे 2-3 फुट हली सघंदी। तीअं ई कोई विद्वान चए मां भारत ते ॻाल्हाइणु चाहियां थो त वधीक न ॻाल्हाए सघंदो, छो त वधीक चवण लाइ कुझु आहे ई कान। भारत सां जुड़ियल के वधीक कथाऊं कान्हनि, पर उन जेको प्रेम ॾेखारियो आहे परमात्मा जे लाइ, उन जे अंदरि प्रेम हो राम जे लाइ, उहो प्रेम ॾेखारण जो जॾहिं समय आयो आहे तॾहिं माण्हुनि खे ख़बर पई, न त लिकल हो न उन जो प्रेम। अहिड़ा अनेक माण्हू संसार में आहिनि जिन जो प्रेम लिकल आहे, परमात्मा सां प्रेम आहे, सत्य सां प्रेम आहे, पर उन्हनि खे ॾेखारणु कोन ईंदो आहे। त ईअं ई भॼिया वेंदा आहिनि, कंहिंखे ख़बर ई कोन पई। कोई भगत आयो ऐं भक्ति करे हलियो बि वियो। ॾिसण त उहे ईंदा आहिनि जेके कुझु ॿाहिरां चेष्टाऊं कंदा आहिनि। त भरत जो कुझु बि ॿियो कथा कान्हे, तब एॾी महिमा छो आहे? छो त हुन जे अंदरि जेको प्रेम आहे न, सचो प्रेम, उहो अद्भुत आहे, उहो महिमावंत आहे। उहो उन जो वर्णन केरु करे सघंदो आहे? प्रेम जो वर्णन थोरी थी सघंदो आहे, उहो त अनुभव कयो वेंदो आहे, अनुभव थींदो आहे। त भरत जो चरित्र वर्णन करणु ओतिरो ई ॾुखियो आहे जीअं मछलीअ जो ज़मीन ते हलणु ॾुखियो आहे। भरत अमित महिमा सुनरानी, जान राम न सकैं बखानी। पंहिंजी राणीअ खे चए थो कि भरत जी महिमा खे भॻवानु राम सम्झंदो आहे। हिकु राम खे ख़बर आहे कि भरत कहिड़ो आहे, उन जो स्वभाव, उन जो आचरण, पर राम बि व्याख्यान नथो करे सघे, उहो बि बखान नथो करे सघे। छो त उहा ई ॻाल्हि आहे, प्रेम जी का परिभाषा थोरी हूंदी आहे। जेको महसूसु थिए प्रेम, उहो ॿुधाए थोरी सघिबो आहे। जेको ॿुधाए सघिबो आहे त उहो नकली बि हूंदो आहे। आज मेरे को आनंद आया सत्संग में, पीला प्रकाश दिखा मेरे को, आज तुम्हें भाव विभोर हो गई, इहे सभु ॿुधाया वेंदा आहिनि। जेको ॿुधाए सघिजे उहो अनुभव न हूंदो। अनुभव ॿुधाए न सघिबो आहे, महसूसु कबो आहे। अगरि ॿुधाए सघे बि कोई त साम्हूं वारो सम्झी कोन सघंदो, हू कोन सम्झी सघंदो। बसि अखरनि खे पकड़े पाण बि उहे रिपीट कंदो रहंदो कि आनंद आया, तेज दिखा, पीला प्रकाश, उनखे बि पीला ई प्रकाश। ईअं न कि उहो रंग मटे खणी, न, उनखे बि उहो ई पीला प्रकाश। ॿुधी ॿुधी करे माण्हू बसि मथां व्याख्या करे त इनखे प्रेम न चइबो आहे। जे ॾाढा माण्हू कोन, हींअर समागम हो कोई, बैरागढ़ मां बि 600-700 माण्हू विया, के अटेचूं खणी पिया वञनि, के कुझु, ऐं ॿुधाईंदा पिया वञनि भाई समागम पंथ में, समागम में था वञूं। पोइ जेके 700 वापसि ईंदा न, सभु हिकु ई ॻाल्हि चवंदव, सभिनि खे हिकु ई प्रकाश, सभिनि खे तेज, सभिनि खे आनंद, सभिनि खे अनुभूति। छो त हिन दुनिया में 99% माण्हू ईअं ई पिया था जीअनि, देखा देखी। 1% माण्हू ईअं जीअंदा आहिनि जेको उन्हनि जो मनु चवंदो आहे। हू मन सां स्वतंत्र हूंदा आहिनि, जेको उन्हनि जो मनु चए। मन मस्ती न, मनमुख न, मन हृदय जेको चए, दिलि जेको चए। 1% अहिड़ा माण्हू आहिनि कि मन जीअं चए थो उन खे करण लाइ पंहिंजी ऊर्जा लॻाए छॾींदा आहिनि, योजना ठाहींदा आहिनि, कीअं करिणो आहे, मूंखे पंहिंजे मन जे अनुसार कीअं जीअणो आहे।
वो 1%। 99% छा कंदा आहिनि, माण्हू छा था चवनि, माण्हुनि जा वीचार कहिड़ा आहिनि, उन अनुसार योजना ठाहींदा आहिनि कि ये चल रहा है, सभु होॾां पिया था वञनि, सभु पेती पिया था खणनि ऐं हिक ई कंपनीअ जी पेती था खणनि त मां बि उहा ई खणा। मां हृदय जी ॻाल्हि कई, मां चयो न मन मस्ती न, मन मुखता न, हृदय अलॻि आहे, मन अलॻि आहे। हृदय जेको असांजो हृदय भीतर में आहे उहो ग़लति सलाह न ॾींदो आहे। जिते भॻवानु चवंदा आहियूं वेठो आहे हृदय में, उहो ग़लति सलाह न ॾींदो आहे। उन जी जेको ॿुधी करे पोइ योजना ठाहींदो आहे उहो ख़ुशि रहंदो आहे, उहो प्रसन्न हूंदो आहे, आनंद में हूंदो आहे, उन वटि शांती हूंदी आहे। ऐं जेको 99% माण्हू देखा देखी ॾिसी करे माण्हुनि जो वीचार ॾिसी करे योजना ठाहींदो आहे, मन जी अनदेखी कयईं, हृदय जी ॻाल्हि ॿुधई कोन, माण्हुनि खे ॾिसी योजना ठाही, उहो हमेशह शिकायत कंदो आहे कि मां परेशान आहियां, मां दुखी आहियां, अलाए छो मूंसां ईअं थींदो आहे। अरे त तोखे चयो कंहिं, तो छा असां खां पुछी करे उहो देखा देखी कई हुई छा? तो जिन खां पुछी देखा देखी कई उन्हनि वटि खणी वञ इहो सवालु, पर इहो हले पियो थो। असांखे तय करिणो आहे कि 99% वारी भीड़ में शामिलु थियणो आहे या 1% में। इहे 1% महत्वपूर्ण माण्हू आहिनि। भरत जी महिमा प्रेम सां भरियल ॿुधाए न सघिबी आहे, प्रेम करे ॾिसबो आहे। आग में हथ लॻाए करे ख़बर पवंदी आहे आग छा थींदी आहे, बाक़ी उनजो वर्णन कोई करे तो तो व्याख्याऊं आहिनि केवल कि आग ऐसे होती है, ऐसी होती है, पानी ऐसा होता है, H2O उसका फार्मूला होता है, ये व्याख्याऊं आहिनि। अनुभव ॿी शइ आहे। जंहिं प्रेम कयो आहे उनखे ई ख़बर आहे, भॻवान सां जंहिं प्रेम कयो आहे, शास्त्रनि सां जंहिं प्रेम कयो आहे, जंहिं कथा सां प्रेम कयो आहे, सचो प्रेम ॾेखारण लाइ न, व्याख्याऊं करण लाइ न, जंहिं कयो आहे उहो ॿुधाए बि शायदि न सघे, हू चुप रहिजी वेंदो, बसि उहो अनुभव कंदो। त जेका शइ ॿुधाए न सघिबी त उनजो वर्णन केरु करे सघंदो? न शारदा, न शेष, न नारद, न कोई बि। त भरत जेको जे अंदरि जेको प्रेम आहे न, उहो माण्हुनि खे त हाणे थोरी ख़बर पए थी जॾहिं आयो आहे राम खे वठणु, न त इहा बि लिकल ई हुई न, इहो बि लिकल हो प्रेम। प्रेम एॾो अदृश्य हूंदो आहे, अनुभव थींदो आहे, ऐं प्रेम जी नक़ल न थींदी आहे। ख़ुदि न अगरि दिलि न आहे, हृदय न आहे त चुप करे वेही रहूं, नक़ल न कयूं कि मेरे को भी हो रहा है, जो सुनीता को हो रहा है ना वही मेरे को भी हो रहा है। माण्हू ईअं नक़ल कंदा आहिनि, जो उसको हो रहा है ना अब इसने क्या बताया, हाँ हाँ सेम मेरे को ही हुआ। हिन जो मक़सदु ई आहे 99% वारो कि जेको सभु कनि था न उहो मां बि कंदी आहियां, इहो साबित कीअं कयां, बसि उहा इहा योजनाऊं ठाहींदी आहे। इन खां बचो। एॾी छो चिंता आहे भीड़ जी कि भीड़ में शामिलु हुजूं? एॾी चिंता, अकेले में दिक़त कहिड़ी आहे? अगरि असां पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण में अकेला बि थी वञूं त कहिड़ी दिक़त आहे? तव्हां त न था चओ, पर किथे आहिनि अहिड़ा माण्हू जेके तयारु हुजनि अकेला थी वञनि भली, पर पंहिंजे हुन सां जीअंदा मन सां? मुश्किल आहे। त अगम भरत अमृत महिमा सुनरानी, जान राम न सकें बखानी। राम खे ख़बर आहे भरत कहिड़ो आहे, पर उहो बि कोई चएसि ॿुधाए त ॿुधाए न सघंदो, प्रेम ॿुधाए न सघिबो आहे। ॾिसूं प्रेम ते कोई बि भॼन ॻायूं पाण।
प्यार छा थींदो आहे प्यारा, पहिरीं प्यार पुछाए ॾिस। प्यार छा थींदो आहे प्यारा, पहिरीं प्यार पुछाए ॾिस। दिल लॻीअ जो हाल छा थींदो, भोरा चित में चिताए ॾिस। प्यार छा थींदो आहे प्यारा। ध्यान धरे प्रभु चरणन में, शब्द में सुरत समाए ॾिस। शेवा करे तू हर मंदर जी, रमज़न सारी झाए ॾिस। गुरु गोबिंद खे हिकिड़ो ॼाणी, भेद भरम जो मिटाए छॾ। सभ में साॻी सूरत समझी, माधव मुक्ति पाए ॾिस। प्यार छा थींदो आहे प्यारा, दिल लॻीअ जो हाल छा थींदो, भोरा चित में चिताए ॾिस। हर सहमत जा हथड़ा वधाए, हे कर तूं आजमाए ॾिस। हेर सहमत जा हथड़ा वधाए, हे कर तूं आजमाए ॾिस। श्रद्धा रखी पंहिंजे प्रभुअ में, विरह जीव खां वधाए ॾिस। पुठिते पेर ना रखजांइ, पेच पिरीअ सां पाए ॾिस। लाथी तई तां लायो अचजांइ, लालण सां लिव लाए ॾिस। प्यार छा थींदो आहे प्यारा, दिल लॻीअ जो
त प्रेम जो कोई वर्णन कोन थींदो आहे, अनुभव कोन थींदो आहे। तंहिं करे प्रेमी उम्मीद बि न करे कि मां जंहिंसां प्रेम कंदो आहियां उहो मूंखे बार बार चए। इहो अॼुकल्ह ॾाढो थो हले। पत्नी चाहे थी पति मुंहिंजी केयर करे। हाणे कीअं केयर करे? बार बार मूंखां पुछे, ठीकु आहीं, चांहि पीतई, कपिड़ा वपड़ा धोपिजी विया, माई कमु करे वई। हाणे इहो ॿुधाए, हिनखे केयर था चवनि अॼुकल्ह, केयर। ऐं इहो न कर त चवनि थियूं घोटु केयर नथो करे मुंहिंजी। हाणे केयर नथो करे त मतिलबु मूंसां प्यारु कोन कंदो आहे। अरे भाई कंदो आहे या न कंदो आहे, अखरनि में थोरी ईंदो आहे उहो। अखरनि में अचे त माना सम्झ कुझु गड़बड़ आहे। उहो अगरि ज़्यादा ई करे ई न तो विश्वास ॼाणण जी कोशिशि पियो थो करे कि बसि तूं ई आहीं, ॿियो कोई कान्हे। इन खां बचो, महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो। हल तव्हां ॿुधी वरितव न सभिनीनि, इहो बि सत्संग अथव। एक एहसास है रूह से महसूस कयो। चाहे परमात्मा सां प्रेम, चाहे पति पत्नी जो प्रेम, या ॿिए कंहिंजो बि। केॾा ब्रेकअप थी वेंदा आहिनि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जा, रोज़ तू नहीं तू सही। छो त इन्हनि खे अखरनि में खपे। पंथनि में बि इहो कि भाई उन्हनि जो अखरनि में त नज़र अचे थो, ऐं मंदरनि में कोई नज़र ई नथो अचे प्यार, कि परमात्मा केतिरो प्यारु कंदो आहे। उहो महसूसु करे सघो त कयो। परमात्मा सां असां प्यारु न कंदो हुजे हां त असांखे मनुष्य छो ठाहे हां, एॾो सुठो जनमु छो ॾे हां सिंधी समाज में। ऐं ॿिए बि लाइ ठाहियो, लिस्ट ठाहियो तव्हां छा छा आहे असां वटि। प्यारु न कंदो हुजे हां, घणा दफ़ा रक्षा कई अथई, घणा दफ़ा बचायो अथई, इहो सभु लिस्ट ठाहियो त पतो पए। हा, हू चई नथो ॿुधाए, बसि हू बार बार अची करे ॿुधाए कोन थो। हुनखे एतिरो हू बि कोन्हे कि हिकु हिकु खे चई ॿुधाए। हू त ॾिसे पियो थो असांखे, भीतर ई वेठो आहे। त जेतिरो गहरो प्यारु हूंदो आहे न, ओतिरो मौन हूंदो आहे, चुप हूंदो आहे। परमात्मा जो असां सां ॾाढो प्यारु आहे। भरत जो राम सां ॾाढो प्यारु आहे, ॾाढो। त इन करे ॿुधाए नथो सघिजे। एतिरो जो भरत खे पंहिंजी पर्सनल का इमेज कोन्हे। राम जी इमेज आहे, लक्ष्मण जी आहे, ही उन जूं कथाऊं आहिनि। भरत जी का इमेज थोरी आहे, चरित्र या को कथा थोरी आहे। हुन ठाही कोन पंहिंजी अलॻि सां इमेज। हुन पंहिंजी इमेज राम में मिलाए छॾी। धर्म न अर्थ काम न गति न चऊं निर्वाण, जन्म जन्म रति राम पद, यह वरदान न आन। हुन चयो न मूंखे धर्म खपे, न मोक्ष खपे, कुझु बि न खपे। मां बार बार जनम वठां न त राम जे चरणनि सां मुंहिंजो प्रेम रहे। भरत इहो घुरियो आहे, ऐं उहो करे बि ॾेखारियो अथई। जो भरत जी पंहिंजी का इमेज कोन्हे अॼु अलॻि सां। ऐं अॼु माण्हू केॾो मरे पियो थो इमेज ठाहिण लाइ। ॿियो न त हल भाई व्हाट्सअप ते इमेज ठाहियूं, थोरी डीपी लॻाए करे इमेज। डीपीअ खे बि इमेज चइबो आहे शायदि, फ़ोटूअ खे बि इमेज चइबो आहे न, कोन अथव पतो? इमेज चइबो आहे न। अड़े ई स्पेलिंग छा आहे? IMAGE, इमेज, फ़ोटू। अच्छा, ॿी ॻाल्हि मां सोचींदो आहियां, ॾाढा माण्हू व्हाट्सअप ते कंहिं ॿिए जो सुठो वीचार पोस्ट कंदा आहिनि। सम्झो वीडियो मोकिलियो कंहिं, थोरो 20-30 मिंट जो वीडियो कंहिं संत जो। हा, वीडियो सुठो आहे, शिक्षाप्रद आहे, पर मोकिलण वारे जो उद्देश्य छा आहे? केरु सुधरे? संत? शुक्र आहे संत लाइ कोन चवंदो आहे। मूंखे जेको नज़र आयो आहे, माण्हू इहो चाहींदो आहे कि हिन व्हाट्सअप ग्रुप में
वीडियो लाइक थींदो त मुंहिंजो नालो मथां लिखिजी त ईंदो भई हिन मोकिलियो आहे इमेज ठाहींदी थोरी, ईअं आहे या कान्हे। तव्हां बाक़ी छो मोकिलींदा आहियो, ख़ुदि बि त सोचो, असां छो फॉरवर्ड कंदा आहियूं। घटि हूंदा जेके चाहींदा हूंदा कि सभिनि जो भलो थिए, हीअ मैसेज पढ़ी करे थोरो सुधार अचे समाज में। अधिकतर चाहींदो आहे इहो मां मोकिलियो आहे, मां ॾिसो इहो मां मोकिलियो आहे इहो, अच्छा हाणे हिन मोकिलियईं, पोइ फैलिजंदो वञे, पोइ हाणे ॾाढा ॼणा पिया त उहो ई हिकु ई वीडियो मोकिलिनि त ॿुधायो पोइ उन हिकु मोकिलण वारनि खे कोई ॾिसंदो ॼण? अगरि ॾाढा ॼणा मोकिलिनि पिया था हिकु ई वीडियो त गुम थी विया, उनजी इमेज गुम थी वई न। त पोइ माण्हू छो एॾो नंढी नंढी इमेज ठाहिण में लॻो पियो आहे। अच्छा हिकु हाणे मज़े जी ॻाल्हि, उहो वीडियो हलियो ॾाढो सुठो वीचार हो, कोई हर कंहिं मोकिली पंहिंजी इमेज ठाहिण लाइ, इमेज गुम बि थी वई सभिनीनि जी। उहो वीचार कंहिं हिकिड़े पकिड़े वरितो ऐं उन खे दिलि ते लॻी वियो, उन अनुसार पंहिंजो पाण खे ढालियईं, उन ते हलण जी कोशिशि कई। हाणे ॿुधायो जेको उन ते हले थो उनजो ज़िक्र थींदो, उनजी तारीफ़ थींदी? मुंहिंजो अनुभव आहे बल्कि उनजे पुठियां पइजी वेंदा माण्हू कि हाणे आयो अथई वॾो भगत, हे वॾो पाण खे सुठो थो सम्झे। ईअं आहे या कान्हे? त माण्हू मोकिले पियो थो सुठा सुठा मैसेज, छाजे लाइ? इन लाइ न कि कोई इन खे फॉलो करे या सुधरे। सुठनि मैसेजनि जो बि सहारो वठे थो त पंहिंजी इमेज ठाहिण लाइ, थोरी सस्ती कुझु सेकंडनि जी इमेज। इन खां बचूं असां, या नंढी इमेज, पोइ कोई थोरी वॾी इमेज ठाहिण लाइ थोरो धन ख़र्च कंदो आहे, कोई कुझु। भारत अहिड़ो हिकु आहे जंहिं पंहिंजी इमेज ठाही ई कान, न सुठाईअ में न ख़राबीअ में, बदनामीअ में बि कोन। हिकु इहो अर्थ थींदो आहे न हिनजी का इमेज कान्हे मतिलबु इहो बदनाम आहे। भारत ईअं बि न कि बदनाम बि हुजे, हू गुम थी वियो, हू लीन थी वियो। जबकि भारत जो कमु एॾो वॾो आहे, राम खां पोइ सेकंड नंबर भरत जो आहे। राम वनवास में हो त सॼो कमु कंहिं संभालियो? भरत। त हू चरियो कोन हो, हू राजपाठ हलाइण में सक्षम हो ऐं हलाए पियो, संभाले पियो, पर राम जो चाखड़ियूं रखी करे, पाण दास थी करे। तब हुनजी का इमेज ठहियल कान्हे, हुन पंहिंजी इमेज लीन कई। मां इहो थो चवणु चाहियां, असां बि सभु जीव पंहिंजी पर्सनल इमेज ठाहिण जी चिंता छॾे करे कि अहिड़े में पंहिंजी इमेज लीन कयूं जंहिंजी इमेज हुजे। भॻवानु थियो, कोई संत थियो, माईअ लाइ पति थियो, स्त्री पंहिंजे पतीअ सां पंहिंजी इमेज जोड़े छॾे, पंहिंजी इमेज उन में लीन करे छॾे कि हिन जी इज़त, हिन जी इमेज मुंहिंजी इमेज। बाक़ी छोटी मोटी इमेज ठाहिण सां को विशेष फ़ाइदो कोन्हे। वरी बि अगरि कंहिंखे लॻे थो कि मां हेॾियूं ड्रेसूं वरितियूं आहिनि इमेज ठाहिण लाइ, उहे सभु छा फिटी कंदुमि छा? त उहा भली ठाहे इज़त, इमेज ठहंदी आहे न। ड्रेस अलॻि अलॻि ड्रेस, अलॻि अलॻि हेयर स्टाइल, अलॻि अलॻि पार्टी शार्टी, कीअं बि माण्हूअ खे इमेज ठाहिणी आहे। किटी पार्टी करे, वेले में वञी, जपसा बि पढ़ी, जपसा जो हिकु अखर बि भली सम्झ में न अचे, पर इमेज ठाहिण लाइ पढ़िणो आहे, ॾेखारिणो आहे। ॾाढा त छा कंदा आहिनि, वेले में वेंदा आहिनि त रुमाल पाए करे, जेंट्स छोकिरा रुमाल पाए करे, घर मां ई, अरे उते वञी पाए न। हू कहिड़ो पूनम दीदी का गुरुद्वारा, उते वञनि था माण्हू घर मां ई उपाय करे। त इहा इमेज, इहा हिननि खे लॻे थो इमेज थी ठहे असांजी, रस्ते ते ॾिसंदा न इमेज, सस्ती इमेज। असली इमेज ठाहियूं न असां। कहिड़ी आहे असली इमेज? जेका ॾिसण ई न अचे, हुजे पर ॾिसण न अचे, भॻवान में असांजी लीन थी वञे।
त राम खे ख़बर आहे कि भरत छा आहे, पर उहो वर्णन नथो करे सघे। बरन सप्रेम भरत अनुभाऊ, तीअ जीअ की रुचि लख कहे राऊ। अहिड़े तरीक़े सां भरत जो प्रभाव वर्णन कयो राजा जनक। अनुभाव माना प्रभाव, कि हुनजो ही प्रभाव आहे। हिकु थींदो आहे स्वभाव ऐं हिकु थींदो आहे प्रभाव। संत में ऐं आम माण्हूअ में इहो फ़र्क़ु आहे, आम माण्हू पंहिंजो स्वभाव लिकाईंदो आहे ऐं प्रभाव ॾेखारींदो आहे। संत पंहिंजो प्रभाव लिकाईंदो आहे ऐं स्वभाव ॾेखारींदो आहे। बसि एतिरो ई फ़र्क़ु आहे। आम माण्हूअ खे पंहिंजो स्वभाव प्रगट करण में बि डपु थो महसूसु थिए कि अगरि मां जेको मुंहिंजो असली स्वभाव आहे उहो ॾेखारियो त ॾाढा माण्हू दूरि थी वेंदा मूंखां। घर में जीअं आहियां मां, अगरि मां ॿाहिरि बि उहो असली स्वभाव प्रगट कयो त डपु लॻंदो अथसि। त माण्हू पंहिंजो स्वभाव लिकाईंदो आहे ऐं जेको थोरो घणो प्रभाव अथसि, वैभव प्रभाव जेको अथसि उहो ॾेखारण जी कोशिशि कंदो आहे। संत पंहिंजो प्रभाव लिकाईंदो आहे ऐं स्वभाव जीअं अथसि उहो प्रगट कंदो आहे। ऐं उन ई भ्रम में माण्हू भ्रमित थी वेंदो आहे। जो सचे संत खे उहो छोटो मोटो सम्झंदो आहे ऐं नकली माण्हू जेके प्रभाव ॾेखारनि था उनखे ऊंचो सम्झंदो आहे। परमात्मा जो बि ईअं ई आहे। हू पंहिंजो स्वभाव त ॾेखारींदो आहे, प्रभाव लिकाईंदो आहे। भरत पंहिंजो प्रभाव लिकाए पियो थो, स्वभाव बि लिकाए पियो थो। हिते राजा जनक त प्रगट पियो थो करे उनजो थोरो प्रभाव ऐं स्वभाव। छो त भरत जी कथा पे थी हले त जेतिरो थी सघेसि थो ॿुधाए पियो थो। बरन सप्रेम भरत अनुभाऊ, तीअ जीअ की रुचि लख कहे राऊ। बहुरे लखन भरत बन जाहि। कौशल्या जेको चयो हो सुनैना खे प्रस्ताव, हिकु न्यापो ॾिनो हो, आहे तव्हांखे यादि? जॾहिं सुनैना कौशल्या सां मिलणु वई हुई त कौशल्या चयो हुईसि राजा जनक खे हिकु मुंहिंजो न्यापो ॾिजां कि जॾहिं सुभाणे मीटिंग थिए त ही प्रस्ताव रखियनि। उहो अथव यादि? मां ईअं सोचियो आहे कि तव्हां त ॾाढो ध्यान सां ॿुधो ई पिया था कथा, पर ईअं कयो वञे कि कथा में पहिरीं पुछो वञे कि ॿुधाए छा ॿुधाई तो कल्ह, इहो सभिनि खां पुछो वञे। या सत्संग जे आख़िरीअ में पुछो वञे कि हलो अॼु तव्हां कहिड़ी हिकु बि ॻाल्हि ॿुधायो, काई बि जेका तव्हां अॼु ॿुधी हुजेव। इहो करिणो पवंदो ताकी अञा थोरा घटि थियनि, थोरी ॿुहारी पातिजे अञा। ऐं हिकु ॿियो कमु करिणो आहे। मूंखे जीअं ॿुधाईंदा आहिनि संगत, सत्संग कथा हले थी न, सत्संग जीअं समाप्त थिए, आरती अरदास थिए त भॻवान खे मथो टेके, शास्त्रनि खे मथो टेके ऐं चुपचाप हलिया वञो घर। छो चुपचाप? ताकी उहो यादि रहे जेको तव्हां कथा ॿुधव, जेके वीचार अलाए किथां असां ॻोल्हे था अचूं या हिते निकिरी था अचनि, रामायण मां था निकिरनि, इहे अनमोल वीचार ईअं मथां न कढी छॾियो। इहे तव्हां गुनगुनाईंदा वञो, चिंतन कंदा घर ताईं वञो त तव्हां सुठा साधक थी वेंदा, तव्हांजो भलो थी वेंदो। पर जेॾी महिल तव्हां, मूंखे जीअं ख़बर पई आहे के माण्हू ॻाल्हियूं करणु वेही रहंदा आहिनि त लॻंदो आहे हू शायदि अचनि ई न करे था कि सत्संग ख़तमु थिए त थोरियूं कचहरियूं कयूं पाण में। तूं कीअं आई, तूं कीअं आई, नुंहुं कीअं अथई, ससु कीअं अथई, ॿियो केरु थींदो आहे, ॾेराणी कीअं अथई, निणान कीअं अथई, भाॼाई ठीकु अथई, घोटु ठीकु अथई, ॿार ठीकु अथई, त पोइ सत्संग त विसरी वेंदो इन निणाननि भाॼाइयुनि जे चकर में। जेको सत्संग हलियो, एॾा वीचार हलिया, इहे छा रटा रटाया आहिनि छा? ही छा मां पढ़ां पियो थो या
ऐं मां छा फालतू हुअमि छा जो ही पढ़ण जो कमु शुरू करे छॾियो? न, ही जेके कहिड़े तरीक़े सां हेसि ताईं अचे थो त उनखे उन अनमोल शइ खे अनमोल पात्र में रखो त सही, या निराण भाॼाई करिणो आहे त इहो न थींदो हाणे। हा, कुझु सत्संग सां संबंधित या सेवा सां संबंधित कमु आहे त हिते वञी करे ॻाल्हायो हॉल में। ऐं कहिड़ी सेवा पिया था कयो? सभु असां ई पिया था कयूं। ही सफ़ाइयूं वफ़ाइयूं कलर थिया हींअर कंहिं कया? पर अगरि जीअं कोई आहे व्यवस्था जो त हिते कोई ख़ासि कोन्हे, हिते कोई इम्पोर्टेंट माण्हू कान्हे, कोई हुजे कुझु कमु त हुते वञी सत्संग खां पोइ ॻाल्हाए। छा तो हुते ॿ ॼणा ॻाल्हाइनि था न त टीं चए थी मां पुठिते छो रवां? हाणे हुनखे कुझु ॻाल्हाइणो कोन्हे पर रीस करणी आहे, भई हीअ थियूं ॻाल्हाइनि त मां बि ॻाल्हाईंदमि न। अरे छॾियो, मां हथ थो जोड़ियांव, महिरबानी कयो, ये रीस बीस, ये तेरी झूठी मूठी रुसियाँ रुसाए के इहो कीअं आहे गानो? कची डोरियूं डोरियूं, तेरी झूठी मूठी रुसियाँ रुसाए के, ये छॾियो, कथा खणी वञो। ये अनमोल फार्मूला मिलनि था जेके असांखे जीवन में कमु अचण वारा, त इहे ॿ कम करणा आहिनि। हिकु त ॻाल्हाइणो कोन अथव कुझु बि, चुपचाप वञो, या सत्संग जे बारे में ॻाल्हायो। कितना अच्छा बोला ना आज, ईअं कयो। चो तेज कितना था आज चेहरे पे। अरे पंथ इहो करे सघनि था ऐं तव्हां खिलो था, चओ था काय का तेज। इहो थींदो अथव घर की मुर्गी दाल बराबरि। हुन काली कलीटुनि जो तेज नज़र अचेनि थो। कोई बि पंथी हुजे, कुझु बि गेटअप करे अचे तो उन में तेज अचे थो। तव्हां घटि में घटि चुप करे त वञो घर ताईं। त मां विच में पुछंदोमांव, ॿियो कमु इहो कि घणा ॼणा ॿुधनि पिया था। इन जो उद्देश्य सिर्फ़ु इहो आहे कि फालतू माण्हू न अचे, फालतू न अचे, ईअं ई न अचे, ईअं ई कान पियो थो थिए। त हींअर इहो प्रश्न अची वियो कि हिकु मैसेज ॾिनो हो कौशल्या सुनैना खे कि राजा जनक खे ही प्रस्ताव चइजोसि सुभाणे रखे, त कंहिंखे यादि आहे उहो? हा, लक्ष्मण लाइ छा? ठीकु, तव्हां छा पिया चओ? हा बिल्कुलु, तव्हां ॿुधंदा ई आहियो साईं, तव्हां ॿुधंदा आहियो, तव्हांजी मैसेज बि ॿुधंदी आहे, जबकि पोइ आया आहिनि। पुराणा अहिड़ा बि अथव, कुझु पुछानि न, कुझु त चवनि हा छा, ईअं कंदव। झूना सीनियर, त हिन करे मां उन्हनि खे हटाइण थो चाहियां। सीनियर आहिनि न, हाणे रिटायर थियनि, VRS वठनि, पेंशन ॾींदासीं उन्हनि खे, घर वेठा हुजो। हिते मां नथो चाहियां उहा खरपतवार, घाटे जो सौदो आहे। हिते अचे जंहिं जीवन दाव ते लॻायो हुजे पंहिंजो, कि सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहियूं, पंहिंजो जीवन तक ॾियण लाइ तयारु आहियूं हिन कथा जे लाइ। एतिरी महांगी आहे हीअ कथा। त हिननि सही चयो, डॉक्टर साहब बि चयो, सही चयो कि प्रस्ताव इहो हो। अच्छा, ॿी ॻाल्हि ॿुधो, वरी कॾहिं प्रश्न पुछां न त तव्हां जवाबु न ॾिजो, तव्हां बि न ॾिजो, तव्हां बि न ॾिजो, तव्हां बि न। ऐं ॿिया बि अहिड़ा अनेक जेके ध्यान सां ॿुधंदा आहिनि न, जिन जी इमेज सुठी आहे, इमेज हुअ वारी, उहे न चवनि, ताकी चोर पकड़िजे त सही।
ईअं थींदो आहे न, बचपन में खेॾंदा हुआसीं चोर को पकड़ो, चोर बाक़ी कीअं पकड़जंदा, ऐं हाणे सावधान थी वेंदा उहे चोर। पोइ त सुठी ॻाल्हि आहे, सावधान थियनि त सुठी ॻाल्हि आहे। राजा जनक इहो ई त चयो आहे, सावधान सुन सुमुखी सुलोचनी। सावधान थी करे ई ॿुधो, इहो ई त चवणु चाहियूं था। त टाइम थी त कोन वियो, हितां हटाए छॾी आहे घड़ी, तव्हांजी एसी की तैसी। ये ॾाढियूं शयूं हटायूं आहिनि। छो तव्हां कंहिं मूंखे चयो ईअं जो ईअं सफ़ाईअ खां पोइ जीअं चयोमांनि न घड़ी त लॻायो, चई साईं छो लॻायूं, तव्हां छा छा सुविधा ॾींदा हिननि खे, त ई माना हिननि खे घड़ी इन लाइ ॾिनी अथव कि विच विच में ॾिसनि कि बाक़ी एतिरो टाइम बचियो अथसि। अरे टाइम तव्हांजो पूरो पियो थो थिएव, त उहा हटाए छॾीसीं, पतो ई न पए। उहो मुंहिंजे मथां रखो, विश्वास कयो, तव्हांखे टाइम ते ई छॾिबो। असांखे कोई शौक़ु बि कान्हे, पर मूंखे लॻंदो आहे कि माण्हू हेॾो परियां अचे त ईअं न उनखे लॻे कि एतिरो थोरो ई सत्संग थो थिए, इन करे कलाक खनि थी वेंदो आहे। न त मूंखे कोन्हे शौक़ु, छो त सभु ज्ञानी आहिनि, सभिनि खे ज्ञान आहे न, सभु ज्ञानी आहिनि, सभिनि वटि व्हाट्सअप आहे, पर तव्हांखे टाइम ते ई अच्छा हूअं ई छूट अथव न तव्हांखे, त तव्हां विच में बि उथी सघो था, विच में उथी हलिया वञो, विच में अचो कॾहिं, पर दिक़त इहा अथव विच में आया ऐं मां कोई प्रश्न पुछियो जेको पहिरीं थी चुको आहे त पोइ जवाबु न ॾेई सघंदा, बसि इहो थींदव। ॾिसो, इहो प्रश्न पुछण जो उद्देश्य इहो न रहंदो कि कंहिंखे बेइज़त कजे या जलील, न, बसि इहो कि पतो पए केरु सच में ॿुधे थो या केरु ईअं ई थो अचे, मूंखे फालतू सम्झी करे थो अचे। ॾाढा अहिड़ा बि हूंदा मंदॿुधी कि भई फालतू वेठो आहे, हिनखे बि कहिड़ो कमु आहे, त मूंखे बि कोई कमु कान्हे, हलांसि थी, ॿुधांसि थी हली करे। इहो न सोचिजो, लॻूं हिकु जहिड़ा ई था, सही में मां बि फालतू लॻां थो ऐं तव्हां मां कोई हू फालतू लॻनि था, पर फ़र्क़ु अथव। मां हिकु नज़ारो ॾिठो ॾाढो पहिरीं, बस में हिकु अफ्रीकी वेठो हो, अफ्रीकी चइबो आहे नीगरो, जेके पढ़ण ईंदा आहिनि हिते, उहो ॾाढो पढ़ियल लिखियल छोकिरो पर नीगरो। ऐं को भोपाल जो चढ़ियो मज़ूर, उहो बि कारो, ठीकु आहे, उहो अनपढ़ कारो। हाणे ॿिन्हिनि खे हिकु ई सीट मिली, मां ॾिसां पियो, उहो कारे खे लॻो कि मूं जहिड़ो आहे नीगरो, उन कारे अनपढ़ खे मज़ूर खे ईअं लॻो हू अफ्रीकन कारो आहे, वीचारो ग़रीब आहे शायदि, त उन सां ॻाल्हाइण वेही रहियो कि यार कितना अन्याय होता है ना हम लोगों के साथ, कोई ज़्यादा पैसे नहीं बचते और तुम कहाँ काम करते हो, हू सम्झेसि ई न। उन इशारे सां चईंसि, मूंखे कुझु बि सम्झ में कोन थो अचे, त मज़दूर चयसि तो हाँ वही मैं कह रहा हूँ, हमें कोई समझता ही नहीं है। हाणे इहा 20-25 साल पुराणी ॻाल्हि आहे। मां तॾहिं वेंदो हुउमि बस में, तव्हांखे बि मिलंदा हूंदा घणेई सवारियूं, त तव्हां सोचो हुन मज़ूर खे छा थो लॻे मूं जहिड़ो आहे, पर वास्तव में ॾाढो ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। बसि हुन जंहिं देश मां आयो आहे उते सभु कारा हूंदा आहिनि, त हीअ पियो थो सोचे मज़ूर आहे बि शायदि, जबकि उहो पढ़ियल लिखियल आहे, उन खां वधीक होशियारु आहे। त ईअं ई ॾाढनि खे लॻंदो हूंदो कि फालतू माण्हुनि खे 4-5 फालतू हूंदा जेके मुंहिंजे बारे में सोचींदा हूंदा, हे बि त फालतू आहे, हिनखे कमु कहिड़ो आहे। असां त कोन ॾिठो आहे हिनखे कॾहिं घरां निकिरे जॉब ते वञे या दुकान ते वञे किथे, हिते ई वेठो आहे। त मां चाहियां थो कि फालतू माण्हू न अचनि, छो त असां हिते फालतू कोन वेठा आहियूं, लॻे थो फालतू वेठा आहियूं पर आहियूं कोन। या आहियूं कोन, मां कंहिंखे थो चवां, मुंहिंजे अलावा घणेई अहिड़ा अथव, उन्हनि खे फालतू न सम्झिजो, तव्हांजे विच में बि थी सघनि था। त प्रश्न इहो ई आहे, उनजो जवाब बि इहो ई आहे
कि भरत राम सां गॾु वञे बनवास ऐं लक्ष्मण अयोध्या वञे, त इन सां इहो थींदो भरत जा प्राण बची वेंदा। छो त भरत राम जी छाया आहे। लक्ष्मण शायदि रही बि वेंदो राम जे बिना, पर भरत न रही सघंदो। इहा चिंता हुई कौशल्या खे। ऐं उहो मैसेज मैना हिन खे ॾिए थी पंहिंजे घोट खे, त हिन जो घोटु सुनैना, त घोट केरु जाजा जनक चएसि थो तूं चिंता न कर, बरन सप्रेम भरत त्यजिय की रुचि लख कहे राऊ, त्यजिय की रुचि लख कहे राऊ, बहुरहि बन जाही, बहुरहि लखन भरत बन जाही, सब कर भल सबके मन राजा राणी खे चए थो चिंता न कर, लक्ष्मण अयोध्या वञे ऐं भरत वन में वञे, मुंहिंजी बि इहा ई राय आहे ऐं सभिनीनि जी बि इहा ई राय थींदी, सभिनी जी इच्छा इहा ई थींदी। पर हाणे वरी पर थो लॻाए, चएसि थो देवी परंतु भरत रघुबर की प्रीति प्रतीति जाए नहीं तरकी। राम ऐं भरत में जेको प्रीत आहे ऐं विश्वास आहे उहो असांजी पकड़ खां ॿाहिरि आहे। भरत अवध सनेह ममता की यद्यपि राम सीम समता की। भरत में आहे ममता राम जे प्रति ऐं राम में आहे समता। ठीकु आहे। परमार्थ स्वार्थ सुख सारे भरत न सपने हूँ मनहूँ निहारे। परमार्थ ऐं स्वार्थ ऐं सभु सुख भरत खे सपने में बि कोन खपनि, हुनखे हिननि जो शौक़ु ई कान्हे। हुन लाइ त साधन सिद्धि राम पग नेहू, मोहे लख परत भरत मत एहू। भरत जे लाइ त साधन बि राम जा चरण आहिनि ऐं सिद्धि बि राम जा चरण, ॿियो कुझु हुनखे खपे ई कान। त इन करे असांजी कोन हलंदी कि असां जीअं चऊं तीअं थिए, हू ॿिन्हिनि जो मामिलो आहे। आख़िरी में इहो ई थींदो कि राम जीअं आज्ञा कंदो तीअं भरत मञींदो ऐं भरत जीअं चवंदो तीअं राम मञींदो। एॾो हिक ॿिए सां हू जुड़ियल आहिनि। त इन करे पोइ छा थो थिए उहो मूंखे बि कान्हे ख़बर। हाणे एतिरिनि चौपायुनि में 6 अखर आया, प्रीति प्रतीति ऐं ममता समता ऐं स्वार्थ ऐं परमार्थ। ठीकु आहे। इन्हनि 6 अखरनि जो हिकु विशेष अर्थ अथव। मुरारी बापूअ जेका व्याख्या कई आहे या तव्हां सां शेयर कयां। मुरारी बापूअ चई, तव्हां अखर ॿुधो हूंदव आर्ट ऑफ लिविंग, श्री श्री रविशंकर जो। अखर त सुठो आहे
पोइ उते छा थींदो आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर अखर सुठो आहे जीअण जी कला, है न, आर्ट ऑफ लिविंग। मोरारी बापू अची मां ॿ ठाहिया आहिनि, आर्ट ऑफ लविंग माना प्यार करण जी कला, ऐं आर्ट ऑफ लीविंग, लिविंग न, लीव छोड़ना, त्यागण जी कला, वैराग जी कला, उहे हिन 6 अखरनि में अची वई। हाणे हीउ जेको आहे प्रीति ऐं प्रतीति, इहा आहे आर्ट ऑफ लविंग। प्यार करण जी कला जो सार इहो ई आहे कि प्रीत बि हुजे ऐं विश्वास बि हुजे, प्रेम बि हुजे ऐं विश्वास बि हुजे, ॿई शयूं हुजनि। अनुभव, विश्वास जो अर्थ आहे कि असां अनुभव करे चुका आहियूं तॾहिं प्यार कयो आहे, पहिरीं विश्वास थियो तॾहिं प्यार थियो। ऐं हू जेको थींदो आहे पहिरीं प्यार करे वरितो, पोइ सोचियोसीं, पोइ विश्वास टुटी पियो, त इन खां सुठो आहे जिते ॿई शयूं आहिनि, विश्वास जो अर्थ ई आहे कि असां परखियो आहे, परखे करे पोइ प्यार कयो आहे, या प्यार त थियो पोइ वरी परखियोसीं बि त उहो ई निकितो जीअं मन चयो हो। त इहो आहे पक्को आर्ट प्यार जो, आर्ट ऑफ लविंग। अञा मां विस्तार नथो कयां, तव्हां सम्झी विया न। हाणे तव्हां ख़ुदि वञी इन ते सोचिजो कि आर्ट ऑफ लविंग में 2 शयूं कीअं थियूं थी सघनि, प्रीत ऐं प्रतीत। विश्वास, विश्वास अंधविश्वास न, मतिलबु अनुभव। असां ॾिठो आहे कि जंहिंसां मूं प्यार कयो आहे उहो सही कयो आहे, इहो त इहो आहे आर्ट ऑफ लविंग। अच्छा, ॿिया जेके अखर आहिनि समता ऐं ममता, इहे आहिनि आर्ट ऑफ लिविंग, जीअण जी कला। जीवन जीअण जे लाइ हीअ कला अचणु खपे, समता ऐं ममता। समता त सम्झी आहे पक्षपात न हुजे, भेदभाव न हुजे, ऐं ममता हूअं त ख़राबु मञी वई आहे, मोह माया, मोह ममता, पर अगरि सुठे माण्हूअ में ममता आहे त उहो सुठो आहे, सचे में आहे, सचो कोई संत हुजे या कोई सचो हुजे, पति हुजे, कोई हुजे, न त ईश्वर भगवान, उन में ममता। भरत जी आहे राम में ममता, ऐं समता त आहे सुठो अखर। जंहिंखे 2 अखर अची विया न कि ममता किथे करणी आहे ऐं समता किथे करणी आहे, ममता परमात्मा सां, समता संसार सां, त उनखे जीअण अची वियो, आर्ट ऑफ लिविंग। अच्छा, समता परमात्मा पाण चयो आहे भगवत गीता में कि मुंहिंजे लाइ सभु माण्हू सम आहिनि। समता अखर ॾाढो आयो अथव भगवत गीता में, समता, ईश्वर वटि समता आहे। इन जो अर्थ छा आहे? छा इन जो इहो अर्थ आहे कि चोर हुजे, उचको हुजे, जेब कतरो हुजे ऐं भगत हुजे, उहो सभु भॻवानु सभिनि सां बराबरि व्यवहार कंदो आहे? समता इन खे चइबो छा? पर इन खे मञियो पियो थो वञे अॼुकल्ह कि भॻवान जे लाइ सभु बराबरि आहिनि। न, हिते ई सम्झो कोई फालतू माण्हू अचे ऐं कोई क़ीमती समय कढी करे अचे, त छा मां ॿिन्हिनि सां बराबरि हलां? उनखे समता चइबो? उहा नकली समता थी वेंदी, इमेज ठाहिण लाइ। असली समता जो अर्थ इहो आहे कि जंहिं जहिड़ी भावना रखी आहे उन सां मां उअं हलां, इन खे चइबो आहे समता। जंहिं जहिड़ी भावना, जहिड़ी जाकी रही भावना जैसी, जंहिं जहिड़ी श्रद्धा रखी आहे, जंहिं जहिड़ो भाव रखियो आहे, उनखे ओढ़ो ई मोटाए ॾियणु, इहो अथव समता जो अर्थ सही। त अगरि मां उनखे उहा ई शइ मोटाए ॾियां जेका खणी आयो आहे, त छा मां समता नथो कयां? माण्हू ईअं चवंदा हिन में समता कान्हे, मुंहिंजी बेइज़ती करे छॾियईं। अरे त तूं बेइज़ती खणी आई आहे, मां तोखे वापसि ॾिनी मैं। बेइज़ती कंहिंजी थींदी आहे? ठीकु, तहिड़ीअ तरह ईश्वर परमात्मा चयो आहे समता, त उनजो इहो ई अर्थ अथव
तव्हां जहिड़ी भावना रखी ईश्वर सां प्रेम कंदा हू ओड़ो ई तव्हां सां व्यवहार कंदो। इन खे चइबो समता। पोइ उते इहो न चइजो कि हुनखे हीअं कयईं मूंखे हीअं कयईं, हुनखे अमीर कयईं मूंखे ग़रीब कयईं, हुनखे एॾो सुठो घोटु मिलियो मूंखे कोन मिलियो। इहो पोइ न चइजो कि ईश्वर में समता कान्हे। समता आहे, पर हीअं जोड़ण जे बजाए हीअं जोड़। समता ॾिसणी अथई न, हीअं न ॾिस सुनीता विनीता, न सुनीता परमात्मा, विनीता परमात्मा। समता हिते नज़र ईंदव। मां कहिड़ी आहियां ऐं मूंसां उहो ई हुन कयो आहे त बिल्कुलु हुन जी समता सही पई थी हले। बाक़ी ईअं न सोचिजो कि सभिनि खे हिकु जहिड़ो करे छॾियूं, थी वई समता। छाजी समता? उहा थी वई विषमता। त राम में आहे समता, हुन जे लाइ सभु बराबरि आहिनि। तो कीअं टारींदो वचन? पर भरत में आहे ममता। त ॾिसो कंहिंजी जीत थी थिए, समता जी या ममता जी। टियों आहे स्वार्थ ऐं परमार्थ। आर्ट ऑफ लिविंग, छॾण जी कला में इहो ईंदो कि असां स्वार्थ बि छॾे ॾियूं ऐं परमार्थ बि छॾे ॾियूं। मोरारी बापूअ चयो आहे अगरि असांखे सच में वैरागी धारण करिणो आहे, परमात्मा जे तरफ़ अॻियां वधिणो आहे, त स्वार्थ छॾे ॾियूं ऐं परमार्थ बि। परमार्थ माना अगरि कुझु पुण्य कया हुजनिव, कॾहिं सुठा कम कया हुजेव, दान पुण्य सेवा बेवा कुझु, उन जो फल बि छॾे ॾियो। त आहे उहो आर्ट ऑफ लिविंग। लीव छोड़ो, छोड़ो जाने दो। त इहे टे अखर हिन में ई अची विया। आर्ट ऑफ लिविंग, आर्ट ऑफ लिविंग, आर्ट ऑफ लविंग। त भारत में इहे 6 अखर उन जी कथा में अचनि था। ऐं तंहिंखां पोइ ईअं गुण ॻाईंदे भरत जी कथा कंदे कंदे राति बीतजी वई, पतो ई कोन पियो। हिते बि समय थी वियो, पतो ई कोन पियो। ऐं असांजे जीवन जी जेका रात्रि आहे न, हिन खे भव निशा बि हिकु अखर अथव, भव निशा। हिन संसार जी रात्रि बि ईअं सुख सां कटिजी वेंदी, कथा ॿुधंदे ॿुधंदे, भॻवान जा गुण ॻाईंदे ॻाईंदे ॿुधंदे हीअ संसार रूपी निशा बि सुख सां गुज़री वेंदी। त हिननि जी बि राति गुज़री वई। राम भरत गुण गनत सप्रीति, निस दंपति पलक सम बीती। यानी हिकु पल में बीतजी वई हुजे। त हिते असां कथा रखूं था भरत सुनैना जो जनक सुनैना जो संवाद। उन भरत जे बारे में हो जेको असां ॿुधोसीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। हाँ थी छही थी सघनि था। अरे एॾो मथो असांखे कान्हे हींअर। मां जेको चयो न बसि उहो स्वीकार कयो। जेतिरो मां सोचो, अध्ययन कयो, अंतःकरण स्वीकृति ॾिनी, उहो मां तव्हांखे ॿुधायो। हाणे तव्हां जेको चओ था वरी मूंखे उन ते सोचणो पवंदो। तव्हां सोचो हूंदव हृदय सां, पर हींअर एतिरो कान्हे टाइम कि मां ईअं हा चई ॾियां। मूंखे उन पर ज़रूरत कहिड़ी आहे? मां जेके ॿ ॿुधाया उहो एतिरो त कयो पहिरीं सभु। वधीक हीअ सही आहे, प्रीति ऐं प्रतीति लव में ई सुठा लॻंदा आहिनि, प्यार में। हुन में तव्हां चओ था लव में हू खणी अचूं, छा हिन ॿुधी वरितव छा चई? जीअण जी कला में इहे ॿई आणियूं, प्रीति ऐं प्रतीति। त स्वार्थ ऐं परमार्थ में, स्वार्थ परमार्थ में बाद में हा त इहो चयो न, प्रेम में त्याग ऐं परमार्थ बि छॾणु खपे।
विश्वास में भी पाण आग्रह पूर्वाग्रह छॾिणो पर उनजो त्याग करणो पवंदो आहे न प्रेम में भी त्याग आहे न तव्हांजे घोट जो नालो प्रेम आहे न ॿुधो त तव्हां बि पूर्वाग्रह छॾियो हा इहो तव्हांजो सुठो हो पर असांखे हींअर नथो सम्झ में अचे हो न भुलिजी वञूं जेको एतिरो ॿुधो आहे है न सॉरी